रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी गंबड़ रानीपुर बदामनी खिलाफ समाज सुधारकन GWC जे सॾ तारीख़ी धरणो सख़्त एहतजाज धरणो जेकॾहिं लॻल धाड़ो थियल नुक़सान जो अज़ालो न थियो त अॻियों क़दम क़ौमी शहरा ते धरणो हयो वेंदो। GWC मरकज़ी सदर शौकत नूनारी से ज़वार शाह राबेल गुल रिपोर्ट मूजिब GWC मरकज़ी सदर शौकत नूनारी जे सॾ ते गंबड़ रानीपुर में बदामनी खिलाफ तारीख़ी एहतजाज से गॾु धरणो ॾिनो वियो जंहिंजी अॻवानी सालार सफ़र शौकत नूनारी राबेल गुल फलपोटो इमरान शाह इंसानी हक़नि जी तंज़ीम ह्यूमन राइट्स वॉच पाकिस्तान के मरकज़ी सदर फ़कीर मोहम्मद अब्बासी कई। उन मौके ते उन्हनि साफ़िन मीडिया से गुफ्तगू कंदे चो त गुज़िरियल काफ़ी अरसे खां वॾी सिंध के ॿियनि ज़िलनि जियां ज़िला ख़ैरपुर में 8 तालकनि सूबे देरो समी सॻियूं निवाड़ो हिंगोरजा गंबड़ रानीपुर में अमन अमान की सूरत हाल बिगड़ी वई आहे जॾहिं त रानीपुर ऐं गंबड़ में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि जॾहिं त शहरीन कलमकारनि समाज सुधारकनि जे घरनि में घिरी चोरियूं कयूं पियूं वञनि। कंहिंजी मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन्स कैश रक़म भी कनि था त तशदुद करे सच लिखण खां रोकण जी नाकाम कोशिश थी रही आहे। जॾहिं त गुज़िरियल 20 ॾींहं अॻु गंबड़ मोबाइल मार्केट में लॻल तारीख़ी धाड़े ख़िलाफ़ GWC मरकज़ी सदर शौकत नूनारी जे सॾ ते तारीख़ी एहतजाज बाद प्रेस क्लब गंबड़ अॻियां धरणो हयो वियो। ज़िले ख़ैरपुर जे 8 तालकनि जी ज़िम्मेवारी मीटिंगूं करे 19 सेप्टेम्बर ख़मीस ॾींहं जे एहतजाज में शिरकत कई। अड़न खालन जो GWC मरकज़ी सदर शौकत नूनारी ज़िला खैरपुर लेडीज़ विंग राबेल गुल फलपोटो ज़िला खैरपुर सदर इमरान अली शाहानी शाहिदा परवीन भेलार तालका सूबे देरो जे सदर सैयद ज़वार शाह फ़कीर मोहम्मद अब्बासी हाकिम सिंधु खान मोहम्मद सोलंकी अली जाफरी गंबड़ प्रेस क्लब जे सफदर सैदो एडवोकेट आसिफ नवाज़ ॼामड़ो हिननि चयो त अफ़सोस पियो थिए त शहरी लुटिजी रहिया आहिनि। पुलिस केतिरा ई माण्हू गिरफ़्तार कया आहिनि पर गंबड़ में लॻल धाड़े जी का ख़बर न आहे जॾहिं त साफ़ी वकीलनि खे भी हिक ॿिए पासे विढ़ण की कोशिश कई वई आहे।